जिन्होंने कम खबरी दालों खानदानी सेहत मेला सेमिनार पारा पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट जिला नौशहर फिरोज पारा बोर्ड यूसुफ राजपर में सज्जल राजपर लोंग राजपर दीदा राजपर की अगवानी में फ्री मुफ्त कैंप लगाई वही जैमें पॉपुलेशन डिपार्टमेंट PPHI डॉक्टर वेटरनरी लाइफ स्टॉक पारा माहिर डॉक्टरन हिस्सों वरतो जिन्हें संग रिपोर्ट पटीदन खां ज़मीर अली राजपर अचो तरीक़ ॾिसूं था ज़मीर अली राजपर जी हीअ रिपोर्ट। जी मैडम अॼु कैंप के हिसाब से तव्हांजो छा चवणु आहे हिन महिल ताईं तव्हां वटि घणा मरीज़ अची चुका आहिनि? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तकरीबन 100 खां वधीक पेशेंट थी चुका आहिनि ऐं हिन जो जेको आहे सो टारगेट आहे 250 पेशेंट तकरीबन लास्ट टाइम भी ॾिठा हुआ हींअर भी आहिनि 250 खां मथे आहिनि पेशेंट। त ॿार ऐं उन जी सिहत माँ ऐं ॿार जी सिहत लाइ मुनासिब वक़्फ़ो असांजो इहो आहे। इन जे करे असां मुख़्तलिफ़ एरियनि में वञी ॻोठनि में वञी करे ऐं इहो जेको आहे सो असां सेमिनार अरेंज कंदा आहियूं, हेल्थ मेला अरेंज कंदा आहियूं ताकी जेके ॻोठाणा आहिनि, जेके बेपहुच माण्हू आहिनि, बेसहारा माण्हू आहिनि, जेके अफोर्ड नथा करे सघनि, किरायो नथा अफोर्ड करे सघनि या हिन गुरबत जे दौर में मेडिसिन नथा वठी सघनि ऐं घर में जेको आहे सो परेशान पिया था थियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में। हिन में ख़ारिस बि आहे, तमामु घणी ख़ारिस आहे, मलेरिया आहे ऐं वक़्फ़े जूं सहूलियतूं हिननि खे कोन्हनि ऐं हालांकि गवर्नमेंट जेको आहे सो वक़्फ़े जूं सहूलियतूं बिल्कुलु फ्री ऑफ कास्ट ॾिए थी। त असांजो डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर ऑफिसर जेको हाणे नओं आयो आहे अब्दुल वहीद शेख साहब, उन्हनि जूं कोशिशूं ऐं काविशूं आहिनि त असां जेको आहे हिन फैमिली प्लैनिंग जे इदारे खे बहितर खां बहितर तरीक़े सां इन खे सरअंजाम ॾियूं ऐं घणे खां घणो जेको आहे सो ख़िदमतूं प्रोवाइड करियूं अवाम ताईं। जेसि ताईं असांजी रिसोर्सिस आहिनि उन जे मुताबिक़ असां अवाम खे घणो खां घणो सहूलियत इन में जेको आहे सो प्रोवाइड। काशिफ अली खोसो वेटनरी ऑफिसर एनिमल हस्बेंड्री लाइफ स्टॉक नौशहर फिरोज। ये असां जेको आहे सो ॻोठ यूसुफ राजपर में फ्री वेटनरी कैंप हई आहे डॉक्टर राव अकरम जे तरफ़ां डिप्टी डायरेक्टर जी लाइफ स्टॉक उनजे इंस्ट्रक्शंस ते हिन फ्री कैंप में असां जेको ॻोठ यूसुफ राजपर आहे या इनजी जेका सराउंडिंग्स आहे उन्हनि जा जेके बि भाॻिया आहिनि उन्हनि खे फ्री ऑफ कास्ट सर्विसिस प्रोवाइड था कयूं। इन में असां बचाव जा टुका आहिनि जेके लार्ज एनिमल्स आहिनि उन्हनि में ऐं स्मॉल एनिमल्स में, उनखां अलावा जेके रेज जी दवा जेके असां पैरासाइट्स थींदा आहिनि एनिमल्स में उन्हनि जे हवाले सां ऐं उनखां अलावा का बि जेकॾहिं एनिमल में का डिज़ीज़ वग़ैरह थिए थी उन हवाले सां जेको आहे सो असां पंहिंजे भाॻियुनि जी जेका आहे सो हेल्प कयूं था ऐं उन्हनि खे सर्विसिस प्रोवाइड कयूं था। कि जेके फ्री कैंप्स आहिनि डिस्ट्रिक्ट लाइफ स्टॉक डिपार्टमेंट डिस्ट्रिक्ट नौशहर फिरोज डॉक्टर राव अकरम साहब जी जेके इंस्ट्रक्शन ते असां मुख़्तलिफ़ विलेजिस में वञी करे लॻाईंदा आहियूं अक्सर वक़्तु। अॼु खां कुझु टाइम पहिरीं असां ॻोठ हिते मल्हार राजपर आहे उते बि असां फ्री ऑफ कॉस्ट जेका आहे असां फ्री कैंप लॻाईसीं ऐं अलहमदिल्ला असांजो वर्क लाइफ स्टॉक डिपार्टमेंट आहे जेको उहो मुख़्तलिफ़ जॻहनि ते ई पंहिंजो सर्विसिस प्रोवाइड कंदो रहंदो आहे। स्पेशली जेके हींअर बरसातनि में जेको थियो इन में त असांजो अमलो ऐं असांजो डिपार्टमेंट तमामु एक्टिव हो ऐं तमामु बहितर कोशिशि जेको असांजो हाल हो उन मुताबिक़ असां जेके असांजा फार्मर्स आहिनि उन्हनि जी जेको आहे सो हेल्प कई। हिन महिल ताईं तव्हां वटि हिते जेको आहे सो माल केतिरी तादाद ताईं आयो आहे जंहिंखे तव्हां दवाऊं माना ॾिनियूं आहिनि? सर हिन महिल ताईं जेके आहिनि असां जेके स्मॉल एनिमल्स आहिनि जेके रिढूं बकरियूं उहे 200-250 ताईं कया हूंदा। कुझु वञी वैक्सीन करे था अचूं, टुका हणी था अचूं ऐं डोर टू डोर वञूं था ऐं जेको लार्ज एनिमल आहे उहो बि असां तक़रीबन 100 जे लॻभॻि करे चुका आहियूं। काज़ी मशहूद अहमद कुरैशी डिप्टी डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर ऑफिसर नौशहर फिरोज। ही जेका असां सेमिनार रखियो आहे इहो आहे फैमिली हेल्थ मेला सेमिनार। इहो अंडर AA कमु हले पियो 2019 खां ऐं अॼु ही डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन वेलफेयर ऑफिस जे ज़ेरे इंतज़ाम असां फैमिली हेल्थ मेला सेमिनार रखियो आहे। हिन में असांजा मेन स्टेक होल्डर आहिनि हेल्थ, PPHI, एग्रीकल्चर, लाइव स्टॉक, ये सभु गॾी असां सां कमु कनि पिया ऐं हर कंहिंखे पर हिन खे फैसिलिटेट असां था कयूं, मेज़बान असां आहियूं। उन जे करे असां उनखे स्टॉल वग़ैरह सॼा लॻाए ॾिना आहिनि ऐं उन्हनि पंहिंजो जेके मेडिसिन वग़ैरह या वैक्सीन वग़ैरह खणी आया आहिनि या ही न्यूट्रिशन वारा आहिनि इन्हनि डिस्प्ले कयो आहे ऐं बहितरीनु सर्विस मिले पई। तव्हां ख़ुदि ऑब्ज़र्व कयो पिया त तक़रीबन असां वटि एमओ बि आहे हेल्थ वारनि जी तरफ़ खां ऐं असांजो पंहिंजो स्टाफ आहे
जेके वक़फ़े जूं दवाऊं ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा असां वटि जेके मेथड्स आहिनि, शॉर्ट एक्टिंग मेथड, लॉन्ग एक्टिंग मेथड, ऐं उन ते कमु हले पियो। फ्री ऑफ कास्ट असां ॾियूं था। कैप्सूल जेके जेडेल हिकिड़ो कैप्सूल टाइप आहे उहो रखिबो आहे, 2 खां 2.5 खां 3 साल वक़फ़ो थी थो वञे ऐं उहो बांह में इंजर्ट थिए थो, उहो बि 5-7 हज़ारनि जो कैप्सूल आहे जेको असां फ्री ऑफ कास्ट हिते ॾियूं था। त इहे वक़फ़े जूं दवाऊं आहिनि। उन खां पोइ जेके जनरल पेशेंट अचनि था त उन्हनि खे बि फ्री ऑफ कास्ट मेडिसिन मिली आहे। लाइव स्टॉक वारा पंहिंजी सर्विस ॾियनि था पिया। तव्हां साम्हूं बकरी बि ॾिठी हूंदी, त उन जी वैक्सीन आहे। उन खां पोइ जेको चौपायो माल आहे ॿियो, उन जे लाइ बि काफ़ी सर्विस प्रोवाइड कनि पिया ऐं हिन सॼे ॻोठ वारनि खे असां फैसिलिटेट कयो आहे। त इहो असांजूं कैंप्स हलनि थियूं इंटरमीडिएटली। तक़रीबन शेड्यूल जेको असांजो आहे सो महीने में 2 फैमिली हेल्थ मेला असां रखूं था ऐं उनखां पोइ बाक़ी त असांजूं सर्विस जेके आहिनि से उहे तक़रीबन रूटीन जूं हलनि थियूं पियूं। उन में असांजो पूरो नेटवर्क आहे ज़िले में 200-250 माण्हू आहिनि। अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठी आहे, ज़बरदस्त प्रोग्राम आहे। जंहिं बि दोस्तनि कोशिशि कई आहे, तव्हां साफ़िन जी बि महिरबानी आहे, सचल भाई जी महिरबानी आहे, जंहिं बि दोस्तनि हीउ कमु कयो गॾिजी। अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन हिते कम से कम 50 ॻोठ आहिनि यूसुफ राजपुर बराबरि में, जेके बि नंढा वॾा ॻोठ आहिनि। तक़रीबन ऐं ॾाढो माण्हुनि खे फ़ाइदो मिलियो आहे ऐं तक़रीबन 2 हज़ारनि जे तइदाद में अल्हम्दुलिल्लाह माण्हू बि आया आहिनि की ऐं ॾाढो सुबुह खां वठी हिन टाइम ताईं जेको आहे सो ही थियो आहे। ऐं अहिड़ा थियणु खपनि, हर ॻोठ में हर प्रोग्राम में अहिड़ा थियणु खपनि। तव्हांजी नज़र में तव्हांजे हिसाब सां हिनखे छा सोचियो वञे त अहिड़ा कम ॿियनि ॻोठनि में या आईंदा थींदा रहंदी आहे? साईं अॼुकल्ह माण्हुनि में ॾिसो था त केतिरी गुरबत वधी वई आहे, केतिरो ग़रीब जहान लॻो पियो आहे। त केरु टेबलेट वठण लाइ तयारु कोन्हे, केरु गोरी वठण जे लाइ तयारु कोन्हे को, या केरु किथे वञे ॻोठनि मां ॿाहिरि भाड़ा किराए करे माण्हू पुॼी कोन था सघनि। पर हिते अल्हम्दुलिल्लाह हर घर माना दर ते हेॾी सहूलियत मिली आहे, हेॾी फैसिलिटी मिली आहे, त हिन खां वधीक त माथो सम्झां त कॾहिं बि अहिड़ो कमु कोन्ह थियो आहे, न कॾहिं सियासतदाननि कंहिं कयो आहे। ऐं आम ग़रीब माण्हू गॾिजी ही जेको अहिड़ो प्रोग्राम कयो आहे। डॉक्टर वहीद अली समो, वेटनरी ऑफिसर पटीदन, लाइव स्टॉक खाते जे तरफ़ खां डिस्ट्रिक्ट नौशहरो फेरोज़ डॉक्टर अकरम राव जी हिदायत मूजिबि असां हिते आया आहियूं। हीअ जेका कैंप असां लॻाई आहे, हिन में वैक्सीन, माल जी हिफ़ाज़ती जेका हींअर गलगोटो ऐं नंढे माल में फिफड़नि जी बीमारी ऐं जेको आहे रेज जी दवा, उहा असां हींअर हिते मुहैया करे रहिया आहियूं। लाइव स्टॉक खाते नौशहरो पॉपुलेशन वेलफेयर ऑफिस जी तरफ़ खां डेमोग्राफर आहियां। सो असां वटि 3-4 इदारनि जो पाण में इलाक़ आहे, जंहिंमें लाइव स्टॉक वारनि जो डिपार्टमेंट आहे, न्यूट्रिशन वारनि जो डिपार्टमेंट आहे, PPHI वारनि जो बि आहे, सिहत खातो बि असां सां गॾु आहे। ये पॉपुलेशन वेलफेयर डिपार्टमेंट ऐं सिहत खातो पाण में गॾिजी ब फलाही कमु कयूं था। जिथे माण्हू वटि पहुच न आहे मेडिकल जी या दवाउनि जी या अहिड़ी का सहूलियत न आहे, त उते असां पंहिंजी जेके सहूलियतूं आहिनि उहे मुहैया कयूं था, जीअं ग़रीब माण्हू खे इन्हनि मां फ़ाइदो थिए ऐं अवेयरनेस पैदा थिए। जीअं हींअर जानवरनि में बीमारियूं आहिनि, लाइव स्टॉक वारा असांजा टीम वारा वेठा आहिनि, उहे इंजेक्शन्स या दवाऊं या वैक्सीन ॾियनि पिया। त इहो हिकु ॿाराड़ी में हिकु मेन असांजो जेको आहे सो प्रोडक्ट आहे जानवरनि जो ऐं एग्रीकल्चर जो। त एग्रीकल्चर में बि जेके बि बीमारियूं थियनि थियूं फसलनि जे टाइम सां पोइ बुआई पोखण या लुणाई थिए थी, त उन जे लाइ बि उहे अवेयरनेस ॾियनि था। त असांखे जेको कमु करिणो आहे सो ग़रीब माण्हुनि ताईं, जेके अणपोच माण्हू उन्हनि ताईं फलाही कमनि जी सहूलियतूं मुहैया करणियूं आहिनि। सो हीअ असांजी कैंप जो की यूसुफ राजपुर में ऐं लऊं खान साईं वॾेरे जे ताउन सां ऐं सचल साहिब जे ताउन सां जेको असां सां कोऑपरेटिव कयो, सो तमामु ज़बरदस्त रहियो। ऐं इंशाअल्लाह ताला असांजी कैंपूं हर तालुके में हर महीने में हिकु थींदी रहंदी आहे। सो असां साईं जा शुक्रगुज़ार आहियूं, हितां जे जेके ताउन कयो आहे जन वॾेरनि जन बासर। सो इंशाअल्लाह ताला असांजा कम इहा फलाही आहे, सो असां फलाही कमु कंदा रहंदासीं ऐं माण्हुनि ते अवेयरनेस पहुचाईंदा रहंदासीं। हीअ असां जेको प्रोग्राम अॼु रखायो आहे, ही फैमिली हेल्थ प्लानिंग लाइव स्टॉक एग्रीकल्चर वारनि जे तरफ़ां असांजी कोशिशि आहे त असांजा इलाइक़ा ऐं असांजा मारूवाड़ा पोइ हिते हलनि, असां उन्हनि खे फैसिलिटीज़ कयूं। ऐं इन में मूंसां तावन मुंहिंजो सौट दीदार कयो आहे ऐं काज़ी साहब जो शुक्रगुज़ार आहियां, मैडम डॉक्टर ज़किया जो ऐं एग्रीकल्चर डिपार्टमेंट वारनि जो, लाइव स्टॉक वारनि जो।
हुननि असां सां मुकमल ताउन कयो आहे। इंशाअल्लाह असां कोशिशि इहा ई कंदासीं त माण्हुनि खे जेतिरो फ़ाइदो असांजे तरफ़ां पए एतिरो पहुचाईंदासीं। ऐं ख़ासि करे जेके असांजा हेल्थ डिपार्टमेंट वारा उन्हनि बि असांजी सपोर्ट कई आहे, मां उन्हनि जो बि शुक्रगुज़ार आहियां। ऐं असां कोशिशि कंदासीं त अहिड़ा प्रोग्राम अरेंज करायूं, अहिड़ा कैंपूं ऐं सेमिनार जीअं माण्हुनि खे वधि खां वधि फ़ाइदो थिए। ऐं न्यूट्रिशन असिस्टेंट आहियां ऐं BHU डंगेजा ते असांजो कमु आहे, हुते जॉब आहे। जीअं त असांजो हिते जेका हीअ कैंप आहे त हिते हिननि जेको आहे अवेयरनेस जे हवाले सां लॻाई वई आहे, लेकिन हिननि जो जेको मुंहिंजो हिते जेको वर्क आहे उहो सेम जे सीवियर एक्यूट मेल न्यूट्रिशन जा जेके ग़िज़ा जी कमी जा जेके ॿार हूंदा आहिनि उन्हनि ते असांजो जेको आहे सो वर्क आहे, कमु आहे। त उन्हनि खे उन्हनि जी जेकी नशोनुमा आहे उन्हनि खे असां वधि में वधि बहितर करण जी कोशिशि में आहियूं। असां वटि तयारु थियल खुराक हूंदी आहे RUTH जे नाले सां, उहा उन्हनि ॿारनि खां जेके बि 6 महीननि खां वेंदे 5 सालनि ताईं जेके बि ॿार आहिनि ग़िज़ा जी कमी जा शिकार ॿार आहिनि उन्हनि खे असां उहा खुराक ॾींदा आहियूं त जीअं उन्हनि जी नशोनुमा ऐं उन्हनि जी सिहत ते उन्हनि जी खे जेको सो इज़ाफ़ो ऐं सुठे नमूने सां उन्हनि जी सिहत थी। साईं असां PPH आहे सिंध, जेका असांजी सिंध में वर्क हले पियो PPH आहे जो, हुननि में ही जेको आहे सो सिहत जे हवाले सां त ही जेको कमु करे पई। लेकिन हिननि जो जेको मुंहिंजो हिते जेको आहे सो वर्क आहे इहो आहे जेके बि ग़िज़ा जी कमी जा जेके ॿार आहिनि, मेल न्यूट्रिशन जा जेके शिकार आहिनि, उहो हिननि ते PPH आहे जो बहितरीनु वर्क हले पियो। जेके बि नशोनुमा में घटि आहिनि, सिहत में घटि आहिनि, कमज़ोर ऐं वीक ॿार आहिनि, मेल न्यूट्रिशन जा जेके ॿार शिकार आहिनि, सीवियर एक्यूट मेल न्यूट्रिशन, उन्हनि ते असांजो जेको आहे सो वर्क आहे, PPH आहे जो वर्क आहे। उन में असांजो इहो किरदारु आहे त मां न्यूट्रिशन असिस्टेंट तौरु हुते कमु कयां।